नाज़रीन नवांखे आम ख़बर न्यूज़ शहदादपुर खां त हाला रोड ते मोटरसाइकिल बीटल ट्रक सां टकराइजी वई आहे। नतीजे में ॿ नौजवान फौत थी विया आहिनि, हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। अवांखे अफ़सोस न ख़बर न्यूज़ शहदादपुर खां त हाला रोड ते मोटरसाइकिल बीटल ट्रक सां टकराइजी वई आहे। नतीजे में ॿ नौजवान फौत थी विया, हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। हादसे सबबि पुरत धनु बील ऐं हीरो बील फौत थी विया आहिनि, जॾहिं त गुलू बील ज़ख़्मी थी पियो, खेसि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवांखे आम ख़बर न्यूज़ शहदादपुर खां त हाला रोड ते मोटरसाइकिल बीटल ट्रक सां टकराइजी वई। नतीजे में ॿ नौजवान फौत थी विया, हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूद आहे शहदादपुर मां KT न्यूज़ जो रिपोर्टर शाद मंगी। जी शाद, अपडेट कजो। जी, शहदादपुर भरिसां हिकु रोड हादसो लिंक वाक़ियो पेश आयो आहे। शहदादपुर हाला रोड ते बीठल ट्रक सां मोटरसाइकिल टकराइजी वई। नतीजे में शहदादपुर जे वाबड़ा रोड वासी मोटरसाइकिल सवार पोरियत धनु भील हीरो भील मौके ते फौत थी विया, जॾहिं गुलू भील ज़ख़्मी थी पियो आहे। फौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि खे शहदादपुर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि चकासबत ॿिन्ही फौतियुनि जे फौत थियण जी तस्दीक करे ज़ख़्मी खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे। इतलाउ ते शहदादपुर पुलिस पहुची ट्रक तहवील बि वठी छॾी आहे, जॾहिं फौतियुनि जो घर ॾे इतलाउ थियण ते घर में कारा मची विया। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ शाद मंगी। अवांखे अहमदाबाद खां हाला रोड ते मोटरसाइकिल बीटल ट्रक सां टकराइजी वई आहे। नतीजे में नौजवान फौत थी वियो, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। हादसे सबबि पुरत धनु बील ऐं हीरो बील फौत थी विया, गुलू बील ज़ख़्मी थी पियो, खेसि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।